पीडीएम सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सुमरता बंदयाल खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छडि॒यो। मौलाना फजल रहमान चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो तहफ़ुज़ करणु ॼाणियूं था पर अदालतनि जा हिक तरफ़ा फ़ैसिला क़बूल न कया वेंदा। पीडीएम तरफ़ां सुप्रीम कोर्ट ॿाहिरां धरणो हयो वियो, जंहिं में सॼे मुल्क मां कारकुननि जो वॾो अंग इस्लामाबाद पहुतो। धरणे जे जलसे लाइ जजिस गेट अॻियां कंटेनर लॻाए स्टेज तयार कयो वियो। जलसे के खिताब कंदे पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान चयो त एहतजाज सबब सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया आहिनि, पर पुलिस ऐं रेंजर्स खे हटायो वञे। असां हिन इदारे जो तहफ़ुज़ करणु ॼाणियूं था। कंहिं बि माउ जे लाल में हिम्मत नाहे जो हिन इमारत खे मेरी अख सां ॾिसी सघे। मौलाना फजल रहमान वधीक चयो त सियासत करणु सिर्फ़ सियासतदाननि जो कमु आहे। समूरनि इदारनि खे पंहिंजी आइनी हदनि में रही ज़िम्मेवारियूं निभाइणु घुरिजनि। कंहिंखे बि आइन कानून ऐं अवाम जी तज़लील जी इजाज़त न ॾींदासीं। अदालतनि जा हिक तरफ़ा फ़ैसिला क़बूल न कया वेंदा। मैं बताना चाहता हूं कि अगर तुमने हुकूमत पर इस तरह नाजायज हाथ डालने की कोशिश की तो हम अवाम की मुंतखब पार्लियामेंट, कौमी असम्बली और उसके वजीर आजम का तहफ़्फ़ुज़ करेंगे, फिर आपको परेशानी होगी। नून लीग की चीफ ऑर्गेनाइजर मरियम नवाज चीफ जस्टिस सुमरता बंदयाल खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चयो त चूंडू मुक़रर वक़्त ते ऐं चीफ जस्टिस जी इस्तीफ़ा खां पोइ ई थींदियूं। जंहिं इमारत मां इंसाफ़ मिलणु घुरिजे हा, उन इमारत में कुझु माण्हू इंसाफ़ जो क़त्ल करे रहिया आहिनि। धरणे खे ख़िताब कंदे मरियम नवाज चयो त अदलिया जो कमु आइन जी तशरीह करणु आहे। पार्लियामेंट खे कानून साज़ी खां रोकणु अदालत जो कमु नाहे। अदालतनि इमरान खान जी सहूलियतकारी जो कमु कयो। 60 अरब रुपयनि जी करप्शन जे मुलज़िम खे अदालत में खुश आमदीद कयो वियो। आइन खे री राइट करे बदनीयती ते बदल फैसलन खे क़बूल न कंदासीं। किसी को ताहयात जमानत, किसी को ताहयात नाअहली। इस मुल्क को जब जब भी खराब किया गया, वो यहाँ से जो नजरिया जरूरत उठता है उसने खराब किया पाकिस्तान को। बेटे से तनख्वाह ना लेने पर एक मुंतखब वजीर आजम को, आपके मुंतखब वजीर आजम को घर भेजा जाता है और यहाँ से मोहर लगती है। यहाँ से 4 बार इस मुल्क पर शब खून मारा गया। इस मुल्क के मुकद्दस आइन को लपेट कर रद्दी की टोकरी में फेंका गया। क्या एक भी आमिर ऐसा है जिसको इस इमारत में किसी काले रोब पहनने वाले ने घर भेजा हो? बताओ। आज जबकि हमारी फौज जमहूरियत, आइन और कानून के साथ खड़ी है, तो आज पाकिस्तान का 5वां मार्शल लॉ, जुडिशल मार्शल लॉ भी यहाँ से लगा है। धरणे में महमूद खान अचकजई, सरदार अख्तर मेंगल, मियां इफ्तिकार हुसैन, अवेज नूरानी, निसार खोड़ो, खालिद मकबूल सिद्दीकी, शाहज़ैन बुगटी ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। अॻवाननि चीफ जस्टिस सुमरता बंदयाल खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चयो त इमरान खान जे एजेंडा मुल्क खे कमज़ोर करणु आहे। सभिनी लाइ इंसाफ़ जो मयार हिकु जहिड़ो रहणु घुरिजे। पीडीएम जे धरणे सबबि सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख़्त करे एफसी, रेंजर्स ऐं पुलिस जा अहलकार मुक़रर कया विया हुआ।